मतिलबु इमरान ख़ान साहब जेको जुडिशल मजिस्ट्रेट हुयूं मोहतरमा ज़ेबा साहिबा, उन ते जेको नालो खणी जलसे में ॻाल्हि कई, उन खां पोइ इहो हाईकोर्ट तौहीन अदालत जो नोटिस जारी कयो आहे इमरान ख़ान खे, ऐं इहो बि चयो आहे रिमार्क्स में हाईकोर्ट जे फाज़िल जज त इनखे रुगो लोअर जुडिशरी ते तनक़ीद न, सॼी अदलिया ते हिन खे तनक़ीद सां ताबीर कयो वेंदो, नोटिस कढियो वियो आहे। हाणे सुवाल इहो आहे त ज़ाहिर आहे इमरान ख़ान जिन जो लीगल जवाबु ॾींदो, मूं हुनखे वर्जाए ॿुधो, कॾहिं इमरान ख़ान साहब जो क्लिप ॿुधो, मूं चयो छा अथनि त कार्रवाई थींदी या क़ानूनी कार्रवाई थींदी। IG ऐं DIG लाइ चयईं त हीअ थींदो हू थींदो, पर उन्हनि लाइ वरी बि चयईं त ॿ ॻाल्हियूं जेके मूं स्पीच जो हू टुकड़ो ॿुधो वरी इमरान ख़ान साहब जो, त चयईं त हिननि जे ख़िलाफ़ु जेको आहे आउं केस कंदसि IG DIG लाइ, ठीकु आहे, पर मोहतरमा जज साहिबा लाइ हुन चयो त कार्रवाई कंदसि। हाणे कार्रवाई जेको आहे थी सघे थो सुभाणे अची चए त मुंहिंजो मक़सदु या नियत इहा हुई त हुनजे ख़िलाफ़ु अपील कंदुसि, कार्रवाई क़ानूनी कार्रवाई बि थींदी आहे, लेकिन पोइ अॻिते इन ई साह में ॻाल्हाईंदे इमरान ख़ान साहिबु चयो त भई इन सभु को शर्म आनी चाहिए, यानी IG खां वठी जेको बि। त हाणे ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिर आहे इहो कंटेम्प्ट आहे, इहो सिर्फ़ु जज साहिबा लाइ न आहे, इहो IG DIG खे कंहिंखे चवण यार त कोई शर्म अचणु खपे, ज़ाहिर आहे, लेकिन कंटेम्प्ट जे कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त अमूमन माण्हू माफ़ी घुरे थो ऐं अमूमन माफ़ कयो वञे थो, छाकाणि त अदालती फ़ैसिले जी भंजकड़ी न थियल आहे, अदालत ते ग़ैर मुनासिब रिमार्क्स आहिनि। लेकिन बहरहाल हींअर ख़ान साहब खे इहो हिकमत अमली जे हिसाब सां ॾिसणु खपे त हू छा समूरनि इदारनि, समूरनि पार्टियुनि, समूरनि तबक़नि सां हिकिड़े वक़्त में विड़ी वठंदो, छाकाणि त कुझु ॾींहं पहिरीं ताईं तासुर हुन इहो ॾिनो पिए त हुनखे सुप्रीम कोर्ट मां वॾी उमेदु आहे, पर ज़ाहिर ही सियासतदान न आहिनि, ही जेके मुख़्तलिफ़ इदारा हुजनि था त हिकिड़े तनक़ीद थिए त ॿियो ख़ुशि थिए। हिते इहो थिए थो त भई अगरि हुननि जे कंहिं कुलीग ते, जुडिशल ऑफिसर ते या आर्मी ऑफिसर ते या हिन ते तनक़ीद थिए थी त ॿियनि खे बि उहो सेक अचे थो, पंहिंजनि जो सेक अचे थो। इहो पाण खे कंहिं ज़माने में मीडिया में बि ईअं थींदो त अगरि कंहिं सहाफ़ी खे को तकलीफ़ ईंदी त ॿिए सहाफ़ी खे हुनजो सेक ईंदो। अॼु उहो मटिजी वियो आहे, अॼु ताड़ियूं वॼाइनि था त हिकिड़ो सहाफ़ी बदिजी वञे या हिकिड़ो चैनल बंदि थी वञे त ॿिया चैनल ताड़ियूं था वॼाइनि, वरी हू बंदि थियनि था त हू ताड़ियूं था वॼाइनि, त सहाफ़ियुनि में बि हाणे सियासतदाननि वारो हाल थी वियो आहे मीडिया में बि। लेकिन ॿियनि इदारनि में अञा बि अगरि तव्हां हिकिड़े खे कुझु चओ था त पोइ ॿिए खे सेक अचे थी हुनजी। सो हाणे ख़ान साहब बहरहाल हू ॿिए पासे फवाद चौधरी साहब हुनखे लाइटली वठनि पिया। फवाद चौधरी साहब चवनि था त नोटिस ईंदो आहे त बसि असांजा कानूनी माहिर हिनखे जवाबु ॾींदा, हीअ थींदो हू थींदो, माना ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे हिन खे तव्हां जेको हिन जी कानूनदान बि हिकिड़े पासे त सफ़ा ईअं भवाइता क़िस्म जा मंज़रनामे ते 6 महीना कैद थी सघे थी, नाहिल थी सघे थो, 5 साल बि थी सघे थी, हीअ बि थी सघे थो। ज़ाहिर आहे हिकिड़ो ॾोहो साबित थियो ऐं हुन ते अगरि सज़ा जेका क़ानून में लिखियलु आहे उहो त एतिरी हूंदी आहे, पाण ॾिसणो इहो हुजे त उन मंज़िल ताईं ॻाल्हि वञे थी या नथी वञे। सो ख़ान साहब बेसिकली कंहिं शइ खे अॼु वरी चयूं पिए त शायदि त भई आउं कंहिंजे बि दॿाउ में न ईंदुसि, आउं पंहिंजा जलसा जुलूस बि जारी रखंदुसि। ॿियनि जो दॿाउ त ख़ान साहब वठे न वठे, पर मौसम जो दॿाउ त वठिणो पवंदो, छाकाणि त शदीद बरसातूं ऐं सिंध में जेका तबाही आयल आहे हिन महिल सॼी सिंध ॼण के ॿुॾी वई आहे, मतिलबु ॿुॾी सम्झ काफ़ी शायदि ई कुझु इलाइक़ा बचिया हूंदा जेके सुकल हुजनि या जिन्हनि खे सिधी या अणसिधी तरह नुक़सानु न पहुतो हुजे, कंहिंखे ज़मीनदारी जे हिसाब सां पहुतो आहे, कंहिंखे घरनि जे हिसाब सां पहुतो आहे, कंहिंखे कारोबार जे हिसाब सां पहुतो आहे, कंहिंजे घरनि में पाणी बीठो आहे, कंहिंजी दुकाननि में पाणी बीठो आहे। त हिन सॼी सूरत हाल में जेको ख़ान साहब सखर में जलसो करण जी ॻाल्हि कई पिए, उहो मुंहिंजे ख़्याल हाणे अलाए उहो बि मुलतवी कंदा या उहो जारी रखंदा, दॿा बरसाति जो अलाए क़बूल कंदा या न कंदा।